नाज़रीन, पिराले टाउन कमेटी के स्कूल में पुरवकार सकाफती तकरीब कोठाई पई। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर नियाज़ सोलंकी। जी नाज़रीन, हर साल जी हिन साल भी ग्रीन ग्रामर पब्लिक स्कूल पिरालो में सकाफती ॾियारे के हवाले से प्रोग्राम तैनात किया वियो आहे। अचो त हितां आयल जो शागिर्दनि ऐं महिमान सां ॻाल्हि ॿोल कयूं त सकाफत जा ॾींहं कीअं मल्हाईंदा। नियाज़ भाई तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो असांजे स्कूल के हर साल जी हिन साल बि मां मौक़ो ॾिनो ऐं सिंध न्यूज़ जो भी थोराइतो आहियां ऐं उन खां अलावा अव्हांखे जसो जे जो हिन वक़्तु जेको तव्हां हिन साल उनवान रखियो आहे हालिया बरसातुनि ऐं ॿोॾि जो त अणटर मौसमियाती तब्दीलियूं ऐं सिंध जो जियापो उहो ॾाढो तमामु बहितरीनु मां रखियो आहे। जीअं त पूरी दुनिया में हिन वक़्तु ग्लोबल वार्मिंग हली रही आहे ऐं पूरी दुनिया में मौसमियाती तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, पर दुनिया जा केतिरा ई सुसरियल मुल्क आहिनि जिन में खोड़ सारियूं बरसातूं हलनि थियूं, पर उते कॾहिं बि तव्हांखे गप चिक ऐं माण्हू तड़पंदे न मिलंदा। जीअं असांजे सिंध सुवारीअ में ज़ुल्म ऐं बरबरी ते फैलायल आहे, उन ते कोई इन सिंध में जेके अणटोड़ मौसमियात जूं तब्दीलियूं थियूं आहिनि या जेके ॿोॾि मुतासिरीन जे हवाले सां जेके माण्हू घर खां बेघर थिया आहिनि, इंतिहाई रुखो ईंदड़ वाक़िया आहिनि, लेकिन इहे कुदरती सानिया आहिनि। लेकिन इन सां गॾोगॾु जेसीं ताईं असां सानियानि जे बारे में राय अमल न जोड़ींदासीं त पोइ असांजूं आईंदा जे लाइ जेको मुस्तक़बिल में जेके तबाहियूं थी सघनि थियूं उन सां असां मुंहुं न ॾेई सघंदासीं। ज़रूरी रखणो आहे छो जो इन्हनि हालात खे तब्दील करण वारी शइ वाहिद तालीम आहे। जेकॾहिं असां तालीमी याफ़्ता न आहियूं त असां कॾहिं बि पंहिंजनि हालात खे नथा मटाए सघूं। इन जे करे ज़रूरी आहे त वालिदैन जे बि ज़हननि में उन्हनि जी ज़हन साज़ी कई वञे त तालीम खां सवाइ न पाण खे सुखियो रखी सघंदो न पंहिंजे बचनि खे सुखियो रखींदो। नाज़रीन, आयलनि महिमाननि ऐं उस्तादनि ऐं शागिर्दनि जे वालिदनि जा तव्हां वीचार ॿुधा हुन में चयो आहे त सिंध टीवी न्यूज़ जे तरफ़ां सिंध जे जीआईपी हिसाब सां ते सकाफती ऐलान थियल आहे। असां उन ऐलान खे ईअं था ॾिसूं जो ईद जे ॾींहं चहिरे ते मल्हाईंदासीं। कैमरा टीम सां गॾु नियाज़ सोलंकी, सिंध टीवी न्यूज़।